पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती गॾियल एतिराम में सरकार जो मिसाल आहे। सदर शी जिनपिंग जी अॻुवाणी में चीन दुनिया खे तरक़ी जो रस्तो ॾेखारियो। चीन जी तरक़ी वारे मिशन जी मुकमल हिमायत करियूं था। पाकिस्तान चीन सां गॾिजी अॻिते वधण लाइ मुकमल तौर ते तयारु आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीन जे शहर चेंगडू में बे गोल्डन पांडा इंटरनेशनल कल्चर फोरम के ख़िताब। सदर आसिफ अली ज़रदारी एवॉर्ड खटींदड़नि खे भेटा पेश कंदे चयो त सकाफ़त अमन ख़ुशहाली गॾियल मुस्तक़बिल लाइ एक अहम पुल आहे। उन खां अॻु सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी चीन जे पब्लिसिटी खाते जे बसी लेशवाली में मुलाक़ात थी। मुलाक़ात में बतरफ़े सरकार के सियासी इक़्तिसादी सकाफ़ती शोबनि में वधाइण ते ख़्यालनि जी ॾेबट कई पई। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी सिचवान सूबे में मेहमान नवाज़ी ते चीनी वज़ीर लेशवाली जा थोरा मञा। चीनी वज़ीर मिस्टर जुमड़ाहे तो दुनिया के अॼु बारूद जे पोइ बुअ न किताबनि जी ख़ुशबूअ जी ज़रूरत आहे। पाकिस्तान ऐं चीन सदाईं भाइरनि जिया रहंदा। मुस्तक़बिल में पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती वधीक मज़बूत थींदी। रियासत हर साल बोरिसबर्ग क़ीमती जानी माली नुक़सान बर्दाश्त नथी करे सघे। इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली जो कम तेज़ कंदे अवाम खे बार बार ईंदड़ बोॾ जी तबाही खां बचाइण लाइ ज़रूरी क़दम खणण घुरिजनि। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम लीची कसूर सेक्टर ऐं जलालपुर पीरवाला में क़ाइम रिलीफ कैंप जे दौरे दौरान बोॾ मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल। सिविल ऐं फ़ौजी इदारनि में ताउन जे अहमियत ते ज़ोर। IAS प्याद मौसम फील्ड मार्शल आसिम लीर कसूर मुल्तान ऐं जलालपुर पीरवाला जे बोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे बोॾ जी मौजूदा सूरतहाल इमदादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो। फील्ड मार्शल खे रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन्स बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। सिंधु दरिया में गुड्डू बेरासवट पानी में मुसलसल वाद सबब वॾी बोॾ डिक्लेयर। सखर बेरासवट विचोले कोटड़ी बिरासते नंढी बोॾ बरक़रार। पंजनत वटि बोॾ जे बेकरनि में लाथ अची पई। पंजनत ते पाणी जा बेकरा 6 लख मां घटिजी 5,90,382 क्यूसेक थी विया। गुड्डू बेरासवट मथां बेकरो 5,44,658 क्यूसेक ऐं हेठां बेकरो 5,14,051 क्यूसेक थी पियो। सखर बेरासवट मथां बेकरो 4,70,580 क्यूसेक ऐं हेठां बेकरो 4,22,400 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बेरासवट मथां बेकरो 2,62,509 क्यूसेक ऐं हेठां बेकरो 2,54,354 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। ॾखण पंजाब में बोॾ जे बेकरनि मुल्तान खे घेरे वरितो। जलालपुर पीरवाला खां पोइ शुजाबाद जो बुरो हाल। मुल्तान जे तालकी शुजाबाद में धंधो कोट बट हिफ़ाज़ती बंद खे 250 फुट बेकरो गारो पइजी पियो। बोॾ जो पाणी 6 तरफ़ वधण लॻो। टीबी भैंस ऐं माड़ा समेत केतिरा ई ॻोठ ॿुॾी पिया। हज़ारे रहवासी घर छॾे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं रवाना। बहावलपुर जे 4 तालकनि जा 100 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। लोधरा में हिफ़ाज़ती बंद टुटण सबबि पाणी आबादी में दाख़िल। PDM में पंजाब बोॾ सबब थियल नुक़साननि जी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट मूजिबि पंजाब में बोॾ दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 101 माण्हू फ़ौत थिया। सूबे में मजमूई तौर 45,70,000 माण्हू मुतासिर थिया। PDM में पंजाब मूजिबि बोॾ दौरान 25,12,000 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो। हिन वक़्त ताईं 30,49,000 जानवरनि खे बि महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। पाक फ़ौज सिंध में तूफ़ानी बरसातनि इम्कानी बोॾ सबब पैदा थियल सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं मुकमल करे वरितियूं। पाक फ़ौज ऐं सिविल इंतिज़ामिया जे ऑफिसरनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो जाइज़ो वरितो। पाक फ़ौज जापान इम्कानी बोॾ खे मुंहुं ॾियण लाइ सिविल इंतिज़ामिया जी मदद में अॻुभेरा मुख़्तलिफ़ हंधनि ते बोॾ जी रोकथाम लाइ हिफ़ाज़ती बंद ठाहिण जो सिलसिलो जारी। दादू जाम शुरू में बोॾ खे मुंहुं ॾियण लाइ हिफ़ाज़ती इंतिज़ाम जो जाइज़ो वठी तयारियुनि खे हतमी शक्ल ॾिनी वई। सखर ऐं गुड्डू बेरासवट इम्कानी बोॾ खे मुंहुं ॾियण लाइ बि तयारियूं मुकमल कयूं वयूं। पाक फ़ौज जे क़ाइम कयल मेडिकल कैंप्स में मुतासिर माण्हुनि जो इलाज जारी। इमदादी इंतिज़ामनि ते मुतासिर माण्हुनि जो पाक फ़ौज ऐं सिविल इंतिज़ामिया खे ख़राज तहसीन पेश। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि अहम इजलास फेडरल कॉन्स्पिलेटरी जो हेडक्वार्टर पेशावर खां इस्लामाबाद मुंतक़िल करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी गृह वज़ीर FC हेडक्वार्टर लाइ इस्लामाबाद में ज़मीन ॾिसण जी हिदायत करे छॾी। मोहसिन नक़वी जो जमहूरियत फेडरल कॉन्स्पिलेटरी खे जदीद ऐं
फोर्स बढ़ाए वञे। सिंध के सीनियर वज़ीर शर्जिल नामेमड़ बोर्ड मुतासिरनि जी इमदाद ऐं बहाल लाइ पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे कोशिशनि जी वाखाण कंदे चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन बोर्ड मुतासिरनि लाइ उम्मीद जी रोशनी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम जे दुख ऐं सूर खे पंहिंजो सम्झे थो। पीपल्स पार्टी बोर्ड मुतासिरनि जी मुकमल बहाली ताईं आराम सां न बीहंदी। पंहिंजे हिकु बयान में सीनियर वज़ीर शर्जिल नामेमड़ चयो त पीपी चेयरमैन जो बोर्ड मुतासिरनि बाबति कयल ट्वीट आवाम दोस्तीअ जो रोशन मिसाल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सदाई ॾुखे वक़्त में आवाम सां गॾु बीठल रहियो आहे। अॼु बि संदसि दर्जनि में सभ खां अॻिते ग़रीब हारी ऐं बोर्ड मुतासिर कुटुंब आहिनि। राधण वेझो घर जी भित किरण सबबि मावेंदी मलबे हेठां दॿिजी फौत। ॻोठ अब्दुल गनी चांडियो में अजमल चांडियो जे घर जी भित किरण सबबि संदसि घरवारी ऐं 3 वरियनि जी न्याणी अलीसा मलबे हेठां दॿिजी फौत थी वियूं। घर भातियुनि में रोदिराड़ो मतल। पीर बसण वेझो ॿिनि ॿारनि जी माउ मुबीना तौरु आपघात करे छॾियो। अगरी चौथी जे कोट जलालुद्दीन शहर में अमीना शहर जो फाहो कादर लाशत वासन के क़त्ल जो शक। पुलिस जो चमड़ा आहे त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वधीक जांच कई वेंदी। खैबर भरिसां गुज़िरियल मच्छी मारण लाइ घरां निकितल शेर मोहम्मद टोडावासी नुजपान जो रेहड़ी कैनाल में 71 मोरी वटा लाशत। पुलिस मौजब पार्सन जो चमड़ा आहे त फोती नुजपान मुज़मिल टालपुर जे पासन ॿुधायो आहे त मुज़मिल गुज़िरियल मच्छी मारण लाइ घरां निकितो हो। ॿुधायो वञे थो त मच्छी मारींदे नुजपान वाह में किरी पियो ऐं ॿुॾी फौत थी वियो। वधीक जांच कई पई वञे। टंडो लग्यालक तेज़ रफ्तार कोच मोटरसाइकिल मथां चढ़ी पई। कुबे स्टाफ जो रिवासी 40 वरियनि जो नीलो कॉलेज जे ॿार जी फौत। पुलिस जो चमड़ा आहे त नसीर किनाल भरिसां हादसे खां पोइ ड्राइवर कोच समेत फरार थी वियो आहे, जंहिं जी ॻोल्हा जारी आहे।